नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे छाछरो में ख़बर ॾींदा हलूं त पूरे मुल्क जीअं अॼु छाछरो में भी कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻवान, सिविल सोसाइटी, वापारियुनि समेत मुख़्तलिफ़ स्कूल जे शागिर्दनि उस्तादनि पारां रैली में शरीक थी भरपूर नमूने सां रैली कढी कश्मीर ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। कश्मीर बनेगा पाकिस्तान जे नारनि सां शहर गूंजी उथियो। चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। इन मौक़े ते अॻवाननि पाकिस्तान पीपल्स पार्टी तालके सदर मुखी भेरूलाल, टाउन कमेटी चेयरमैन कमर अलदीन, वापारी एसोसिएशन सदर प्रेम मुखी ऐं ॿिनि अॻवान प्रेस क्लब अॻियां खिताब कंदे चयो है त मोदी सरकार ज़ुल्म जी इंतहा करे छॾी है। कश्मीरियुनि सां ज़ुल्म ऐं ॾाढ बर्बरियत ख़िलाफ़ मोदी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते अॻवान सलामती काउंसिल ऐं अक़वामी मुतहिदा खां मुतालबो कंदे चयो है त मोदी सरकार जो कश्मीरी अवाम ते थींदड़ ज़ुल्म जो नोटिस वरितो वञे ऐं कश्मीर अवाम खे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾिनो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।